दोस्तों जी मां हींअर मौजूद आहियां रात जे टाइम में ऐं रात जो जेको पहर आहे रात जे पहर में ख़ूबसूरत मंज़र जेके आहिनि उहे तव्हांखे दुनिया जे 7 अजूबनि मां हिकु वॾो अजूबो जंहिंजो नालो नायग्रा फॉल आहे, जंहिंजा तव्हांखे ख़ूबसूरत मंज़र हेलीकॉप्टर जे ज़रिए बेड़े जे ज़रिए ऐं गॾोगॾु जेको आहे मां हिते रात जे पहर में ॾींहं ऐं राति जा मंज़र इकट्ठा करे तव्हांखे ॾेखारियां पियो। हींअर जंहिं जॻह ते मां मौजूदु आहियां उहा साॻी जॻह आहे, पर जेको राति जो लाइटिंग जो मंज़र आहे ऐं राति जो जेको हिते सियाहनि जी जेका रश आहे या जेके ॿाहिरां माण्हू अचनि था उहे बि राति जा अञा वधीक जेके मंज़र आहिनि उहे दिलकश थियनि था। अचो त मां तव्हांखे राति जा मंज़र ॾेखारियां ऐं उन पाणीअ ते गॾोगॾु कीअं हिननि लाइटिंग जो बंदोबस्तु कयो आहे, कहिड़ियूं रंग बिरंगी जेके लाइटूं हिते हलनि थियूं। अचो त तव्हांखे लाइटूं बि ॾेखारियां ऐं गॾोगॾु जेको आहे राति जा कुझु मंज़र तव्हांखे